वफ़ाक़ी काबीना सोलर वापेदारनि ते इज़ाफ़ी टैक्स की मंज़ूरी रोके छॾी। नेट मीटरिंग पॉलिसी ते नज़रसानी की हिदायत। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो फ़ाइदो बिजली वापेदारनि खे ॾियण जी मंज़ूरी। इस्लामाबाद में इनकम टैक्स, सेल्स टैक्स ऐं एक्साइज़ ड्यूटी में तरमीमूं बि मंज़ूर। काबीना निजकारी बाबति काबीना कमेटी ऐं इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी। पधिराई मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ IMF सां $1.3 अरब जे मुआहिदे ते इत्मीनान जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो मईशत जी बहितरी लाइ अहम आहे। IMF सां मुआहिदे में आर्मी चीफ जो बि अहम किरदारु आहे। IMF सां ठाह बाद दुश्मन मुंहुं भर किरी पिया। हुकूमत जी कोशिशुनि सबबि जल्दी हदफ़ हासिल करणु मुमकिन थियो। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं कामयाब। स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। मुआहिदे जी ख़ती मंज़ूरी IMF बोर्ड ॾींदो। मंज़ूरी जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब फ़राहम कया वेंदा। IMF जी पधिराई मूजिबि पाकिस्तान खे EFF तहत $1 अरब ताईं रसाई हासिल थी वई आहे। पाकिस्तान खे मौसमियाती तब्दीली ऐं आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ 28 महीननि जी अरेंजमेंट तहत $1 अरब $30 करोड़ मिलंदा। प्रोग्राम तहत मजमूई कर्ज़ जी रक़म $2 अरब थी वेंदी। इरसाद उकार बावजूद सिंध के 43 सैकड़ों घटि पानी ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। पाणी खोड़ सूरत हाल जे जाइज़े लाइ इरसादी सलाहकारी कमेटी वारे इजलास में सिंध जे मेंबर तरफ़ां तकरारी फ़ैसिले ते सख़्त एहतजाज। पाणी ठाह बदिरां 3 रुखी फार्मूले तहत पाणी विच गैर मुंसिफ़ाणो अमल क़रार। इरसाद जो चवणु आहे त पाणी जी सूरत हाल जो ॿीहर जाइज़ो मई जे पहिरें हफ़्ते में वरितो वेंदो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी सां पीपल्स पार्टी के अॻवाननि जूं धार मुलाक़ातूं कंदड़नि में चौधरी सजादुल हसन, मलिक शाहिद सलीम नूनारी, सरदार मोहम्मद आसिफ जट, जमील मंच ऐं सानिया कामरान शामिल। राहिल कामरान शीमा, अज़ीम हफ़ीज़ ऐं एडवोकेट कासिम घुमर बि बिलावल भुट्टो सरदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में पंजाब समेत मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। कराची कारसाज रोड ते तेज़ रफ्तार कार जो मोटरसाइकिल सां टक्कर। ज़ाल मुर्सफोत मौके ते मौजूद माण्हुनि कार सवार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि हादसे बाद कार सवार फरार थियण जी कोशिश कई त गाॾी जो टायर फाटी पियो। मौजूद माण्हुनि खे सोघो करे वरितो।